ओ मने होतन वेचारी सरतने उते सारी वने होतन वेचारी सरतने उते सारी सरतने उते सारी सूरने हमारी वने होतन वेचारी। एमा सारा इहो पाण वारी आहे छोकिरी नालो छा आयुसि नसीमा हिन भेरो ई कोन कयो आहे ख़ैर त आहे अम्मा उहा बीमार थी पई आहे। छा थियो आहे नसीबा खे? अम्मा नसीबा खे पेर में कंडो लॻो आहे। कंडो कढायो अथई पर पेर खोट करे वियो आहे। हा बाबा पक सां पाणीअ जो पुराणो कंडो लॻो हुंदुसि तॾहिं खोट कई अथसि। हा अम्मा अम्मा मुंहिंजी दिलि जाम चवे पई त नसीबा खां वञी पुछी अचां अखे ॾिसी अचांसि पर तंग जुरी पई चुरण खां चट आहियां इन करे छा कयां बस बेवस बार उथन पिटी। अम्मा तुंहिंजी जंग में कुछ फर्क पियो अथई? न को अम्मा के कोन थो लॻे त हीअ जंग वरी सिधी थींदी झुरी पई आहे। घणो ई दिलि चवे थी त दरिया ते वञा वञी उनखे ॾिसी अचां। अम्मा अल्लाह कंदो त तुंहिंजी जंग में जल्दी फर्क अची वेंदो ठीक थी वेंदी पोइ पाण ॿई हली दरिया जी मौजुनि खे ॾिसंदियूंसीं। दिलि चवे थी दरिया ते वञी मंजो रख पुट असलम जो राहू निहारिया छा साईं जा बैत झुंगारे। अम्मा दरिया एतिरो परे कोन्हे तूं ठीक थी वेंदीअ न त पाण ॿई हली दरिया ते मिठाई विराए ईंदियूंसीं। बस अल्लाह करे उहो ॾींहुं अच असलम पंहिंजे अबाड़नि कखनि ते मोटी रब साईं तुंहिंजूं दुआऊं अघाईंदो। अम्मा हरियो कढी वठ झट कर पोइ मूंखे सिलेमानी चांहि जो चुको ठाहे ॾे ऐं रेडियो बि खणी आणे ॾे तोखे ख़बरूं सुणा अल्लाह करे का ख़ैर जी ख़बर पवे। हा अम्मा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।